जो फैसलो है फिर जो सवाल है तुम कार्य तोखे मरणो पवंदो को भी पछतावना है कारी मारिया कारी उस माण्हू जो निशान आहे असां कारी खे पंहिंजे अंदर ते बर्दाश्त न कंदासीं। हाँ बाबा हाणे असीं ॻोठ में कद खणी हलण जहिड़ा थींदासीं हिन असांजो कद कचरा छॾियो अॼु जो अंजाम ॾिसी सभु सिखी वञो पंहिंजी नियाणियुनि ते कंट्रोल कयो वो माउ पीउ जी इज़त कीअं नीलाम कजो ॾिसो जो अंजाम ॾिसो आईंदा का छोरी अहिड़ो कदम न खणंदी। जो समाज है अरे खुदा जे वास्ते खत्म कयो इन रक़म खे इन रक़म अलाए केतिरी माण्हुनि खां पुट धीअर पियो आहे इन रक़म अलाए केतिरा ख़ानदान ख़त्म करे छॾिया आहिनि खुदा जे वास्ते बंदि कयो ही ज़ुल्म असांजी औलाद ईअं ई मारजी वेंदी खुदा जे वास्ते ख़त्म कयो हिन रक़म खे पर अलाए केतिरा खुदा कुसिजी विया अलाए केतिरियूं न्याणियूं बेकफन थी कबर जे हवाले थी वयूं छा औरत खे खुदा नाहे कल कयो खुदा जे वास्ते इन रक़म खे ख़त्म कयो हिन रक़म खे असांखे इंसाफ़ खपे असांखे मां तव्हां सभिनी खुदा जे वास्ते असांखे इंसाफ़ ॾियो खुदा जे वास्ते असांखे इंसाफ़ ॾियो खुदा जे वास्ते असांखे इंसाफ़ ॾियो खुदा जे वास्ते असांखे इंसाफ़ Mike,